नादिम वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में महांगाई समेत ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? मुल्क में वधंदड़ महंगाई ते सख़्तु नोटिस वरितो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त अटे जो बुरहान जेको पैदा थी रहियो आहे, इन सां गॾु खंड जो जेको बुरहान आहे, इन सां मजमूई तौर ते मुल्क में महंगाई वधी रही आहे। इन ते हुन सख़्तु कावड़ जो इज़हार कयो आहे। इन सां गॾु गॾु वफ़ाक़ी जेके वज़ीर आहिनि लाॻापियल, उन्हनि खां इन हवाले सां रिपोर्ट तलब कई आहे त मुल्क अंदरि जेकी महंगाई वधी रही आहे, उनजी वजूहात छा आहिनि, उनजी तहक़ीक़ात कई वञे। इन सां गॾु गॾु अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में फ्रांस में जेके गुस्ताखाना खाका शाया थिया आहिनि, उनजी बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। इन सां गॾो गॾु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कोरोना वायरस सां गॾोगॾु मुल्क में जेके जलसा थी रहिया आहिनि अपोज़िशन जा, PDMA जा, उन हवाले सां बि गौर वीचार कयो वियो आहे। जॾहिं त ज़रीन जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना जे इजलास में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे मुल्क में वापसि आणण जे लाइ हिकमत तब्दील ते बि गौर वीचार कयो वियो। कुझु देरि खां पोइ वफ़ाक़ी वज़ीर आहे शबली फराज़, उहो वफ़ाक़ी काबीना जे में जेके फ़ैसिला थिया उन बाबति मीडिया खे आगाह कंदो। मुदस्सिर, तव्हांजी महिरबानी।